हुजूर फरमायो रस्ते जा टे हक चलो घना घना रस्ते जा भी टे हक केड़ा रस्ते में ईजा इंदर शे पया हटा सिर पया सिरोटो पियो भितर पियो शीशो पियो कोको पियो हटा एक बियो बियो रस्ते जो हक रस्ते में वञो सलाम जेको तव्हांखे मिले मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो सलाम कजोसि ॾिसो महादी त खोरिया मथां लहड़ी बि चिड़ी पओ मर्द हुजे मथां खां माई नवाब शाह मां दवा वठी मोटे बुरको मथे करे अस्सलाम वालेकुम असांजे चोरनि खे त सलाम वणे ई नथो या अंग्रेजी पढ़ियल गुड मॉर्निंग सदकी वञा वरी मोटरसाइकिल ते ईंदा न पुछंदे छाते आयो आहियां बाइक ते आयो आहियां तूं सिंधी आ सिधो नथो चई पटपटीअ ते आयो आहियां बाइक रस्ते जा टे हक़ अथव घणा ईज़ा ईंदड़ शइ हटा जेको रस्ते में मिले मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो सलाम बा टियो रस्ते में वञो न शहर वञो पंहिंजी नज़र खे झिको गज़ुल बसरा नज़र हेठि ऐं असांजी छल न नवाब शाह में कारे बुरके ते चिंचे में नज़र पए अरे कमंद जी ट्राली जे दे त मुंडी न भंजई दीदार बाजी अल्लाह राजी वो पिणे के जाओ न त कबे मोही बला तो के फांसा दीदार बाजी हाणे मां जाम छोरे तकी रखई यूनिवर्सिटीअ जा छोरा त सफ़ा सुधरियल आहिनि ख़बर अथव हिकिड़ो छोरो तकीर में उथी बीठो चई मोला असां छोकिरियुनि जो मुंहुं ॾिसी अलाह जी कुदरत था ॾिसूं तब तव्हां मुला कावड़िजो था मुंहिंजो अलाह जी कुदरत बि छोरीअ जे बूथ में फाती आहे अलाह जी कुदरत कीअं ॾिसणी आहे इहो क़ुर में लिखियल आहे सुभान अल्लाह चओ त मां 4 आयतूं पढ़ां ज़ोर सां बाक़ी मुंहिंजा 9 मिंट वञी बचा आहिनि सत जो सुभान अल्लाह। YouTube का रेड बटन दबा के हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को जरूर दबाइए कि आने वाली वीडियो आप तक जल्द से जल्द पहुंचे। शुक्रिया।